सिंध जी सदोरी ज़मीन ते कई दरवेश ऐं अल्लाह लोक पैदा थिया आहिनि। वतायो फ़क़ीर बि उन्हनि मां हिकु हो। हीउ ताजपुर में ॼाओ हो। माइटनि संदसि नालो वतू रखियो हो। संदसि माइट किन सबबनि करे उतां लॾे नसरपुर में अची वेठा हुआ। हीअ असुल हिंदू हो पर पोइ मुसलमान थियो। वतायो फ़क़ीर हर ॻाल्हि मज़ाहिया अंदाज़ में कंदो हो। हू ॻाल्हि अहिड़े नमूने में कंदो हो जो माण्हू खे खिली खिली पेट में सूरु पइजी वेंदो हो। उहे ॻाल्हियूं बेमाना कीन हूंदियूं हुयूं। उन्हनि में का न का नसीहत समायल हूंदी हुई। संदसि चवणियूं अॼु बि सिंध जी कुंड कुड़िछ में मशहूरु आहिनि। ॻाल्हि कंदा आहिनि त हिकु भेरे ॻोठ खे अची बाहि लॻी। माण्हू पंहिंजो सामान कढण लाइ डुक डोड़ करण लॻा। वतायो फ़क़ीर पंहिंजी रिली खणी वञी दड़े ते वेठो ऐं चवणु लॻो त कॾहिं कॾहिं अणहूंद बि कमु अची वञे। ॿिए दफ़े जी ॻाल्हि आहे त वतायो ऐं संदसि माउ कंहिं मुसाफ़िरी ते विया। वाट ते सिज लही वियनि ऐं राति पइजी वई। माणस चयसि त अबा किथां टांडो खणी अच त को खाधे जो बिलो करियूं। वतायो चयसि त अमां तूं बि अजीब ॻाल्हियूं थी करीं। हिन सुञ में भला टांडो किथां ईंदो। माणस चयसि त भला दोज़ख मां ई खणी आण। फ़क़ीर जवाबु ॾिनो त जीजल उते त बाहि आहे ई कान। उते हर को पंहिंजे पाण सां हितां ई खणी वेंदो। वतायो फ़क़ीर जा अहिड़े क़िस्म जा नसीहत भरिया ॿिया बि केतिरा ई कौल मशहूरु आहिनि जिन ते जेकॾहिं ग़ौर कबो त उन्हनि मंझां केतिरा ई सुञाणप जा सबक़ मिलंदा।